अस्सलाम वालेकुम। मैं सिटी में टुअरबा बाला किसो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पान नंबर 56। तो माण्हुनि खे अमानतूं अदा करे छो त कुरैश अयाम जाहिलियत में बि हमेशह अमानतूं दयानत सां गॾु पहुचाईंदो हुयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अमीन चवंदा हुआ, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि अमानतूं घणियूं रखंदा हुआ, अहिड़ी तरह मौसम हज में ईंदा हुया। मके में त पंहिंजूं शयूं अमानत तौर ते हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि रखंदा हुआ। बहसत खां पोइ बि उहे सभु हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अहिड़ो ई सम्झंदा हुया। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अली अलैहिस्सलाम जिन खे फरमायो, हर सुबुह शाम बाआवाज़ बुलंद निदा कंदो रह त जंहिं बि शख़्स जी अमानत हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि हुजे उहा अची मूंखां वापसि वठी वञे ऐं अमानतूं ऐलानिया माण्हुनि खे वापसि कजईं। ऐं अली अलैहिस्सलाम पोइ तूं ख़ुदा जे सिपुर्द करियां बनी हाशिम जे माण्हुनि खे जेके हिजरत करणु चाहीनि उन्हनि जे लाइ सवारी ज़रूरु कजईं। ॿियूं घणियूं हिदायतूं फरमायाई ऐं जॾहिं सभिनी उमूर खां फ़ारिग़ थियईं त ख़ुदा जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तरफ़ हिजरत लाइ तयारु थिजईं। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने जे तरफ़ मुतवजो थियो। हज़रत सादिक़ अलैहिस्सलाम जिन खां रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ग़ार खां मदीने जे तरफ़ मुतवजो थियो, कुरैशन ऐलान कयो त जो बि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॻोल्हे ईंदो त उनखे 100 ऊठ इनाम में ॾींदा। इहो ॿुधी सराका बिन मालिक बिन हशीम हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तलाश में रवानो थियो। इहो जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वेझो पहुतो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी त ख़ुदावंद मूंखे सराका जे शर खां जहिड़ी तरह बि चाहीं महफ़ूज़ रख। त सराका जे घोड़े जा पेर ज़मीन में धुसजण लॻा। ॾिसंदे ई ॾिसंदे घोड़े तां टिप ॾिनाई ऐं डोड़ी हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आयो ऐं चयो, ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं सम्झियो त हीअ मुसीबत तव्हांजे तरफ़ां आहे। दुआ फरमायो त मुंहिंजे घोड़े खे निजात मिले। मूंखे तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भलाई जे कोन थींदी त बुराई बि कोन थींदी। इहो ॿुधी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुआ घुरी त ख़ुदा घोड़े खे निजात ॾिनी। वरी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ इरादो कयो त वरी घोड़े जा पेर ज़मीन में धुसिजी विया। अहिड़ी तरह टे भेरा थियो। टे भेरा हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चयो, मुंहिंजा उठ मुंहिंजा ग़ुलाम सभई तव्हांखे थो ॾियां, ऐं वापसि थो वञां। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मूंखे तुंहिंजे माल जी ज़रूरत कान्हे। रिवायत जे मुताबिक़ जॾहिं ॻोल्हींदा ग़ार जे दरवाज़े वटि पहुता त ॾिठो त बहुक्म ख़ुदा बहजाज हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मकड़ी आई उन ग़ार जे मुंहं ते ॼार ठाही ऐं हिकु जोड़ो कबूतरनि जो उन ते वेठो आहे ऐं उते बेदा ॾिना एसी ताईं जो उहे आया तो ग़ार जे अंदरि दाख़िल कोन थिया। शेख तुसी रिवायत कई आहे त 3 ॾींहंनि खां पोइ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे तरफ़ तशरीफ़ करण खां पहिरीं मक्का में कुबा में कबीले उमरो बिन औफ़ वटि क़याम कयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अबू वाक़द लबनी जे हथां हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जे नामो ख़त मोकिलियो त जल्द खां जल्द हज़रत
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पहुतो। हज़रत अली अलैहिस्सलाम खे जीअं ख़त पहुतो त हिजरत जी तयारी करणु लॻो। मोमिननि खे चयो त ज़ीतवी जे मक़ाम ते गॾु थियो। हज़रत अमीरुल मोमिनीन अली अलैहिस्सलाम जिन जेके बि मर्द औरतूं हिजरत करे मदीने तरफ़ आमादा हुया, मोमिनीन खे अलाह जे सवारीअ ते चढ़ी रवाना थिया। हज़रत अमीरुल मोमिनीन अली जिन फरमायो, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं अली उन्हनि मां तोखे ज़रर नुक़सानु कोन पहुचंदो। ख़ुदा खां सवाइ ॿियो केरु बि मददगार कोन्हे, लिहाज़ा कंहिं ॿिए जी परवाह न करियो, छो त ख़ुदा वंड आलम तुंहिंजे सभिनी उमूर जो कारसाज़ आहे।